न सिगरेट थी दुखियासी न फुलो थी छड़ियासी, न सिगरेट थी दुखियासी न फुलो थी छड़ियासी, हिता खां बुबियासी हुता खां बुबियासी, खिलियासी तो माण्हुनि जी नज़रुनि थे मारियो, खिलियासी तो माण्हुनि जी नज़रुनि थे मारियो, रुनासी तो माण्हुनि जी टोकुनि ते मारियो, असां न हित जी मज़ो वरितो न मरी मज़ो वरितो, हाणे जेसि ताईं बि जींदासीं कॾहिं कंहिंसां दिलि न लॻाईंदासीं। बरखा एंटरप्राइज़ेस कशिश टीवी जे तरफ़ां मां या तव्हांजी पंहिंजी होस्ट निशा बलोच। जी नाज़रीन, जहिड़ी तरह तव्हांखे ख़बर आहे त अॼु जो ही जेको शो थी रहियो आहे इहो बरखा एंटरप्राइज़ेस ऐं कशिश टीवी जे ताउन सां थी रहियो आहे। अॼु असां सां गॾु जेके शख़्सियत हिते मौजूद आहिनि उन्हनि जी जेतिरी तारीफ़ कजे सा घटि आहे। असां सां गॾु अॼु जेके शख़्सियत हिते मौजूद आहिनि उन्हनि जो नालो आहे मोहम्मद उर्स चांडियो साहब। जी त अचो उन्हनि सां हली ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मालिक जो करम। तव्हां असांखे हिन एल्बम जे बारे में कुझु ॿुधाईंदा? असांखे इहा उमेद आहे त हीउ बि नंबर असांजो तमामु मालिक जी महिरबानी सां कामयाबु थींदो ऐं दोस्तनि जी दुआउनि सां असांखे इहा ई उमेद आहे। हाणे तव्हां हिन एल्बम जो पहिरियों गीत कहिड़ो ॿुधाईंदा? गीत ॿुधाईंदासीं अनवर चांडियो जो। उहो गीत आहे ॾुख बि ॾिनई सूर बि ॾिनई पोइ बि सॼण मूंखे प्यारो आहे। उहो अनवर चांडियो शाइर मुंहिंजे ई पोयां वेठो आहे। सुखन पान में बल कयो गुज़ारो गली न कामन हली मत गई न हिनन वराज में हली में आला चल सुखन कई में सॾे दल सूरवती जगती थिया ओला दुख भी ॾिनई सूर ॾिनई अरे दुख भी ॾिनई सूर ॾिनई पर पोइ बि सजण मूंखे प्यारो आहे, पर पोइ बि सजण मूंखे प्यारो आहे। दुख भी ॾिनई सूर ॾिनई पर पोइ बि सजण मूंखे प्यारो आहे। ईअं प्यार में कावड़ थींदी आहे, ईअं प्यार में कावड़ थींदी आहे। सजा दिल वारो आहे दुख बि ॾिनई सूर ॾिनई दुख बि ॾिनई सूर ॾिनई पर
प्यार में का